तोखा तुझी अम्मा नाराज़ आ, मां भी तोखा नाराज़ आहियां। तोखे तुझी अम्मा माफ़ नथी करे, मां भी माफ़ न कंदो मां। तो जेके हज कया तुझो कोई हज क़बूल ही कोन्हे को। अब्दुल्ला बिन मुबारक चए तो कहर करे छॾे। अम्मा जहिड़ी शइ खे अहिड़ो धक ईअ खे ख़त्म कयसी। पर हाणे ॿुधा तुझी अम्मा काथे आ? चयो उहा बि हिन साल हज ते आई आ। चए पोइ तूं मके शरीफ़ में वञी माफ़ी घुरी अथसी? चए वञांसि त काड़ में चए थी तूं मुंहिंजो पुटु ई न आहे। जे पुटु हुजे हा त अहिड़ा धक न हणे हा। हीअं बि काड़ में चए थी मां तोखे ॼणियो ई न आहे। जे ॼणिया आहियां न अहिड़ा धक न हणे हा। अब्दुल्ला बिन मुबारक चए थो हल मां थो तोखे माफ़ी वठराए ॾियां। हाणे अब्दुर्रहमान खे वठी तंबू में वञा। अञा जो ॾिसां त अल्लाह जी बानी जी हिक ख़त्म आ, पर हिक सां वेठी रब जो क़ुरान पढ़ंदी आ। वेझो वेही चयो मां सम्मा मुंहिंजो नालो अब्दुल्ला बिन मुबारक थी। मथे कंदो करे चवण लॻी ॿुधो अथमि तूं भलारो इंसान आ, कीअं आयो आ? अम्मा मां तोॾे मेड़ थी आयो त पंहिंजे पुटु अब्दुर्रहमान खे माफ़ कर। चवण लॻी मां कीअं माफ़ कयां? ज़िंदगी मुंहिंजी तबाह करे छॾे, ज़िंदगी मुंहिंजी ज़हर करे छॾे, मां हिनखे माफ़ न कंदमि। ईअं जो चई त मां जे पुटु अब्दुर्रहमान खे वठी करे धिको ॾिनो। धिको जो ॾिनो मांसि वञी मां जे गोद में झोलीअ में किरियो। चयो मां अम्मा वरी बि पुटु थी रहम करेसि। अम्मा त रहम वारी थींदी आहे, अम्मा बेरहम न थींदी आहे। ईअं जो चयो मां अम्मा जे अखियुनि खां पाणी वही आयो। रोई करे पुटु अब्दुर्रहमान जे पेशानीअ ते चुम्मी ॾेई करे चवण लॻसि पुटु मां तोखे माफ़ न कयां हा, पर अब्दुल्ला बिन मुबारक जे करे माफ़ थी कयां आहे। अब्दुल्ला बिन मुबारक चए थो वरी मां अची काबे जो तवाफ़ कयो। मस्जिदरा में काबे जे साम्हूं वरी साॻी जाइ ते सुम्ही पियुमि। ख्वाब में ॾिठुमि त वरी ॿई मलाक अची वेठा। हिकु मलाक ॿिए खे चवण लॻो ॻाल्हि ॿुधई, अॼु अब्दुर्रहमान खे पंहिंजे मां माफ़ कयो आहे, अल्लाह बि हुनखे माफ़ कयो आहे। अल्लाह 8 हज हुन जा क़बूल कया आहिनि। अम्मा माफ़ नथी करे त अल्लाह माफ़ नथो करे। वरी जे अम्मा माफ़ कयो रब बि माफ़ करण में देरि नथो करे। घुरूं अल्लाह खां माफ़ी, रोऊं रब साईं जे दरबार में। हे रोइण जो जहान आहे, खिलण जो जहान नाही। तॾहिं रब साईं क़ुरान पाक में बि हुकुम कयो त दुनिया में खिलंदा घटि कयो, रोईंदा घणो कयो। कंहिंजा ते रब साईं जो क़ुरान चए थो फलियज़हकू क़लीलन वलियबकू कसीरा। रब जो क़ुरान चए थो दुनिया में खिलंदा घटि कयो, रोईंदा घणो कयो। हिते घणो खिलंदो, क़यामत ॾींहुं रत रोईंदो पर कोई परचाइण वारो न हूंदो। हिते घणो रोईंदो, क़यामत ॾींहुं जन्नत में एतिरो खिलंदो जो तव्हांखे को बस कराइण वारो को न हूंदो। रोऊं कहिड़नि गुनाहनि खे यादि करे पेशेमान थियूं ऐं अलाह खां माफ़ी घुरूं। अबा अलाह तव्हां असां खां परे कोन्हे वको। मथां को चवे त अलाह परे आहे, न अलाह वेझो अथव। हुकुम थियो मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा बाना तोड़े अचनि था तोखां पुछा कंदा। अलाह परे आहे त ॾाढियां सॾ कयूंसि, जे वेझो आहे त आसे सॾ कयूंसि। साईं पोइ माण्हुनि खे कहिड़ी ॻाल्हि कयां? रब क़ुरान पाक में आयत नाज़िल कई फरमाई फइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीब दावत दाए इज़ा दानी फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। ज़ोर सां त सुभान अल्लाह चओ। अञा बि दिलि खोले करे सभई सुभान अल्लाह चओ। अल्लाह जे क़ुरान में सभई चओ त रहमत ई रहमत आहे। सुबुह खां वठी करे हिन महिल ताईं वेही अल्लाह जो क़ुरान ॿुधो अथव, ख़ाली न मोड़ंदव। चओ इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़ंदासीं। हथ खड़ो करे चओ इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़ंदासीं। अबा अल्लाह क़ुरान में रहमत रखी अथव, अल्लाह क़ुरान में बरकत रखी अथव। आया हो ख़ाली न मोड़ंदव। पर मां बि तव्हांखे दिलि जे दर्द सां अर्ज़ कयां, ॿेड़ी पंहिंजे बचनि खे क़ुरान पाक जो सबक़ ॾियारियो। अल्लाह जी महिरबानी सां जमियत उलमा इस्लाम जंहिंजो क़ाइद मौलाना फज़ल रहमान, मां बि जमात जो अदना में अदना नंढड़े में नंढड़ो कारकुन आहियां। उलमा किराम जी महिनत अथव।
बारनि में शहरनि में रोडनि ते रस्तनि ते नज़रां कंदो तव्हांखे दीनी इदारा मदरसा नज़र ईंदा क़ुरान शरीफ़ जे तालीम जा बच्चनि खे बि क़ुरान जो सबक़ ॾियारियो। अब जेके मस्जिदनि में क़ुरान शरीफ़ जो सबक़ वरिता आहिनि मदरसनि में न इहे न तुंहिंजा महिमान आहिनि न मुंहिंजा महिमान आहिनि इहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महिमान अथव। बलोचिस्तान जी ॻाल्हि मशहूर आहे हर जात मां कंदो आहियां खान ख़ुदा दाद नाले कल्लात जो गवर्नर थी गुज़रियो आहे। राति जो अचे पियो ॾिसे त हिकिड़ो तालिब इल्म मदरसे वारो क़ुरान वारो रस्ते ते बीठो रोए पियो। पुछेसि तालिब क़ुरान वारा छो थो रोई? जंहिंसे रोआ हिन जे करे थो त मां मदरसे लाइ मानी वरिती थाल में खयूं अचां पियो पेर तिरकी पियो मां किरी पियुसि मानी बि किरी पई आहे रोआ थो वेंदुमि उस्ताद मूंखे मारींदो। खान ख़ुदा दा अचे थो मथे उथी तालिब भाकुर पा ताईं सिनेड़ ते चुमी ने चे न घबरा मां थो मानी पचराए ॼाए। रात जो अची घर वारी खे उथारियो थे मानी पचराई थे भाजी पचराई थे हाणे तालिब खे खणाए मदरसे में पहुचायो थे मोटी अची घर सुम्हियो आहे निंड में सोणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। नबी साईं फरमाता खान ख़ुदा दाद मथे उथी त मां मुहम्मद तोसां भाकुर पायां। नबी साईं भाकुर पाए फरमाता मुंहिंजे महिमान क़ुरान वारे खे हिकु दफ़ो भाकुर पातई जे 100 दफ़ा भाकुर पायां त मां मुहम्मद बि तोसां 100 दफ़ा भाकुर पायां हा। हेॾे वेझो आहे त मां मुहम्मद तोखे निरड़ ते चुमी ॾियां। नबी साईं चुमी ॾेई फरमाता मुंहिंजे महिमान क़ुरान वारे खे हिकु दफ़ो चुमी ॾिनई पर जे 100 दफ़ा चुमियूं ॾियां त मां मुहम्मद बि तोखे 100 दफ़ा चुमियूं ॾियां हा। हाणे घबरा जाना मुंहिंजे महिमान क़ुरान वारे जी इज़त कई थी रब तुंहिंजी दुनिया में भी इज्जत कंदो त आख़िरत में भी इज्जत कंदो। इज्जत अथव क़ुरान जे करे अथव भलाई अथव बरकत अथव क़ुरान शरीफ़ जे करे अथव। मां ॿिए नंबर ते अवां जो आयत करीमा पढ़ी आहे ज़्यादा बि अवां जो वक़्तु न वठिबो। आयत पढ़ी आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सभई चओ त सुहिणो साईं रहमतुल लिल आलमीन सुहिणो साईं रहमतुल आलमीन चओ पंहिंजनि जे लाइ रहमत आहे त परावल्ला बि रहमत आहे चओ सजणनि जे लाइ रहमत आहे त दुश्मननि जे लाइ बि। मके शरीफ़ जो शहर सुबुह जो वक़्तु आहे मुंहिंजो सुहिणो रबी साईं घिटी सां अचनि था पिया अञा जो नज़र कनि त घिटी में कनड़ी नी गिरी आहे छोकिरी आहे जेका ज़ारो ज़ार कतारो कतारो ईंदी बीठी आहे। पाक करीम रहमत जो मथे ते हथ रखी करे फरमान था मां न्याणी छो रोईंदी पई आहियां कहिड़ी तकलीफ़ थी मां मोहम्मद खे बयान कर त दुआ घुरा अल्लाह तुंहिंजे तकलीफ़ खे दूर करे। उहा नीगरी छोकिरी रोई करे चए थी सोना ॻाल्हि ॿुधो मां फिलहाणे यहूदी जी ग़ुलाम नौकिरियाणी आहियां साईं मूंखे पैसा नहीं त बाज़ार मां सौदो वठी आ मां आयमि पे रस्ते में पैसा किरी पिया विझा जी आहे गुम थी आहे ॾाढा ॻोल्हा त मिलणी कोन था रोआ थी वेंदमि त यहूदी मूंखे मारींदो। साईं जन फरमाता मां न्याणी रो न मां मोहम्मद तोखे पैसा ॾींदो आहियां। पाक करीम पंहिंजे जेब मुबारक मां पैसा कढी करो नीगरी छोकिरी खे ॾियनि था। उहा नीगरी छोकिरी पैसा वठी चए थी सोना ॿियो बि अर्ज़ आहे फरमाता कहिड़ो अर्ज़ आहे चए थी साईं तेसी तिन जाइ खां परे नथी जाए जेसी ताईं मां बाज़ार मां सौदो न वठी अचां। साईं जन फरमाता मां मोहम्मद बीठो आहियां वञ तूं बाज़ार मां सौदो वठी आ। उहा नीगरी छोकिरी अचे थी बाज़ार मां सौदो वठी मोटी अचे ॾिसे त नबी साईं बीठा आहिनि वेठा बि न आहिनि पुछां थी करे साईं बीठा हो बेहोश न पिया फरमाता मां वाइदो कयो आहे त बीठो आहियां जे वेहां त वाइदे में फ़र्क़ु थींदो मां मोहम्मद जेको वाइदो कयो आहे पंहिंजो बि वाइदो पूरो कंदो आहियां। साईं जन फरमाता मां न्याणी भला तो मूंखे ईअं छो चयो ते वेझा चवण लॻी सुण देर घणी थी आहे मतां देर जे करे यहूदी विड़े न मारे न तव्हांजे मां गॾिजी हलंदो त यहूदी विड़ंदो न मारींदो न। नबी साईं फरमाता मां मोहम्मद तोसां गॾिजी थो हलां। हाणे नबी साईं नींगरी सां छोकिरी सां गॾु अचनि था यहूदी ॾिठो त नबी साईं बचे थो पुछा थो करे साईं तव्हां कीअं आयो पाण फरमाता तूं जिन ग़ुलाम खां नौकिराणी खां पैसा विञाइजी आहे मां मोहम्मद ॾिनामांसि पर चवे पई त देर घणी थी आहे मतां यहूदी विड़े न मारे ना मां मोहम्मद गॾिजी आहियां तुन सां विड़ जान हिन खे मारी जाना। नबी साईं जो माजरा लफ़्ज़ चा यहूदी जे अखियुनि खां पाणी वही आयो रुकी अची कदमनि ते किरियो चवण लॻो सोना देर न कर मूंखे बि त कलमो पढ़ा यहूदी उते जो उते कलमो पढ़ी मुस्लमान थींदो आहे। तॾहिं रब जो क़ुरान चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सभई चओ त सुहिणो साईं यतीमनि जो बि यार आहे
चो ये लफ़्ज़ चो सुणो साईं, ॾाढा लफ़्ज़ चो यतीमनि जो बि यार आहे। अक्सर के मां साईं जी भी यतीमी बयान कंदो आहियां। मतां कोई यतीम दुख करे तो शायद मां यतीम थियो आहियां। अबाजी नबी साईं पाण यतीम थिया आहिनि न, दुनिया में ईअं कोई यतीम न थियो अथव।